ओ भाई, अल्लाह के नाम पे खैरात दे दे भाई। पैसे नहीं चाहिए, पैसे नहीं, ये टच मोबाइल दे दे। हट बड़ा, मैंने खुद किस्तों में लिया है। किस्तों में लिया है? हाँ चले। बहुत बन रहा है, वकील है बाबा। हमने खुद लिया है किस्तों पे। यार थक जी पिया हूँ। ॾाढा माण्हू बि कंजूस आहिनि, रुपयो नथा ॾियनि। मां बि तो सारू बोल जोड़ी कई ना बोलांदे मंडे लूले सां के आऊं तो कमाए तो ॾियां तूं वरी निकिरे तो 100 रुपया खां घटि घुरे ई नथो। बाबा छा कयूं, 100 रुपया महांगाई कोन थो ॾिसी। अटो 70 रुपया किलो। महांगाई दाए माण्हू ॾियनि नथा, रुगो बसि चवनि था हेॾो अटो कटो लॻो पिया, मज़दूरी बि नथो करे। अरे तूं वरी मूंखे ताना ॾे, हिकिड़ो हुनर तोखे मूं सेखारियो, वरी तूं मूंसां 420 पियो करीं। तो तूं बि 100 रुपया छो थो घुरे, 10-20 रुपया मां गुज़ारो सी विझो तूं। अरे बाबा 10-20 में गुज़ारो थींदो? हा अटो घणे किलो आहे ख़बर अथई? अलाए तेल घणे आहे? मोटरसाइकिल पाण चढ़ी ईंदा आहियूं, केतिरो ख़र्चा पंहिंजो? 200-300 लॻी वेंदा। हा 200-300 पोइ 100 मां पूरी थींदी। 10 रुपया में मिली वेंदा। ओहो साईं साईं, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बाबा यो अल्लाह जे नाले ते खैरियत ॾे, अल्लाह कंदो। अटो घटो लॻो पे पिनी पे शर्म कोन पिए अचे तोखे। हलो साथ ॾे, हमारो कम थियणी आहे, कम में छोकिरी ज़रूरत आहे। बाबा ॻाल्हि ॿुध न, खैरियत ॾियणो थी ॾे, इहो ताना असांखे न ॾे। दिमाग़ ख़राब थी वियो। हू ॾिस, ओ हे जेके वेठा आहिनि न, इन्हनि खां भला तूं खैरियत घर ॾिसो तुंहिंजी चांस किथे आहे। हल हल तूं वञ न पहिरियां, पोइ अचां थो। हुकूमत खे छा कयूं, कुझु त करिणो पवंदो। अलाए ना तो कुछ ॾेई छॾे, सुबुह खां वठी छा लॻा पिया कुछ ॾेई छॾे। ओ अल्लाह जे नाले 100 खां घटि न ॾिजां बाबा। अरे ही छा थो करी, तूं 10 न वठी 100 बाबा, असांखे अल्लाह जे नाले 100 ॾे। महांगाई लॻी पिया। रहियो चोर आहियो, 10 रुपया अलाए ना 10 रुपया ॾे, बस तव्हांखे 100 छा ॾियूं। ओ महंगाई ॾिसी वियो केतिरो, माना अटो महांगो, हर शइ महांगी, 10 रुपया ॾे तूं। रोप बि ॾेखारी यार, छा पता तोखे, 10 वापसि ॾींदे। घर तो घुमा कुछ मिले न तो 10 रुपया यार तूं मुंहिंजो धंधो ख़राब कर, तूं मुंहिंजी लेन सॼी ख़राब कर। विड़ो छा जे लाइ वञो, हितां मरो अॻिते ना करो। बाबा न 10 वापसि ॾींस। हा दा न न न तूं ख़ैर में आया घुमण? ख़ैर में सुबुह खां रुपयो बि नथो मिले, 10 रुपया तो मिलिया न। माना उते सामान वठो था, उते रियायत न आहे, उते सभु पैसा गॾियो ॾियो छॾियो। हाणे घर ठाहींदा हुआ त उन्हनि सां रियायत करायो न, हुकूमत घर ठाहींदी हुते। भई फ़क़ीरनि खे खैरियत न ॾिजो। यार हल त हल हल, रेट ख़राब कंदो हुते। फ़क़ीर ॾे हल, ख़ैर तव्हां सां वेही